अस्सलामुअलैकुम माया ज़ुहैब चांडियो। माया भाभी जी वेलकम टू धरती जो जमालो वाह वाह जमालो। भाभी जी तव्हां खे भी वेलकम कंदासीं धरती जो जमालो। ते केड़ा हाल तव्हांजा ठीक लगा पिया आहियो? मां खुश लगी पिया। तू बुधा तू खुश? मां भी ॾाढे खुश मजे में आया सफ़ा। मां भी खुश वेठी आ। अच्छा भाभी जी तव्हां खे ख़बर है केड़ी गाल? केड़ी? स्कूल भी फाइनली खुलण वारा आहिनि। अच्छा हर शे ता पाबंदी हटी वई। फाइनली स्कूल बचियल आहिनि, बस उहे भी खुलण वारा आहिनि। त भई सभिनि जे घर में ॿार त ज़रूर हूंदा ऐं एतिरनि महीननि खां पोइ तव्हां भी तैयारी पकड़ियो पंहिंजे ॿारनि जी ऐं जेके बस्ता ऐं बैग्स जेके अलमारियुनि में ताला हणी करे अंदरि विझी छॾिया उनखे महिरबानी करे हाणे बैग्स खे ॿाहिरि कढो, पंहिंजे ॿारनि खे भी तैयार कयो। पापा घणियूं तव्हां छुट्टियूं खाई छॾियूं आहिनि, हाणे छुट्टी वुट्टी कार न आहे, जल्दी तव्हांखे स्कूल भी वञिणो आहे। ऐं भाभी जी कुझु ॿार त अहिड़ा आहिनि लॉकडाउन में जेको रहियो खोयो भी भुली विया, लेकिन कुझु ॿार अहिड़ा आहिनि जेके उन्हनि जे पेरेंट्स सुठे तरीक़े सां घर में पढ़ायो ऐं सुठो उहो ॻाल्हाए सघंदा ऐं पढ़ी सघंदा। एनीवेज़ मूंखे तव्हां ॿुधायो तव्हांखे ए खां ज़ेड ताईं ईंदो हुयो, तव्हांखे हाणे यादि आहे ए टू ज़ेड? शकी छो थो करी? अगर याद हुई हाणे विसरी वई आहे ABCD। हाणे विसरी वई आहे? हां छो विसरी वई आहे? हे जो लॉकडाउन जो ने हल भेण सां त लॉकडाउन में भाभी जी भी ABCD भुली वई आहे। इन जो मतलब हाणे ॿारनि सां तव्हांखे बि असां स्कूल मोकिलंदासीं, ॿीहर सां तव्हां ABCD सिखो। जी जी बिल्कुल। हाँ लॉकडाउन में तो तव्हां सिर्फ झेड़ा ही सिखिया आहिनि, ABCD भुली वियो। तो भाभी जी खे भी स्कूल मोकिलंदासीं त भई तव्हां भी पंहिंजे ॿारनि खे हाणे तैयार कयो स्कूल वञण जे लाइ। हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे भाभी जी, हिकिड़ी ख़ुशी जी लहर आहे असांजे लाइ, जहिड़ा की ना रौनकूं वंस अगेन थी वयूं। कल्ह मज़े सां असां वेरी वंडरफुली 14 अगस्त सेलिब्रेट कईसीं पंहिंजे महिमाननि सां गॾु। उमेद था की तव्हां उहो भी इंजॉय कयो हूंदो ऐं तव्हां खां भी कॉल ते पुछंदासीं त तव्हां कीअं सेलिब्रेट कई 14 अगस्त। त भाभी जी पंहिंजो ॻाल्हियूं रहंदियूं बरक़रार, छो न पंहिंजे सेगमेंट जे तरफ़ अचे। असांजो फर्स्ट सेगमेंट हूंदो आहे दिल ऐं सितारे वारो, त हलूं था दिल ऐं सितारे ॾे। हीअ अची वियो मुंहिंजे हथ में ऐं एनेक्स जे ताउन सां असांजो फर्स्ट सेगमेंट आहे दिल ऐं सितारे वारो। दैट मीन्स स्क्रीन ते ॾिनल नंबर ते जल्दी सां कॉल करे शामिल थी वञे असांजे हिन सेगमेंट में, जंहिंजो नालो आहे हार्ट एंड स्टार। त हमेशह ही दिल ऐं सितारे वारी पहिरियों गेम खेॾंदा आहियूं भाभी ऐं मां। त भाभी जी थी वञो तैयार, तव्हां सां असां खेॾंदासीं इहा गेम 3 चांसेस टू भाभी जी एंड 3 चांसेस टू मी। सो लेट्स सी हू विन्स टुडे। भाभी जी मां अॼु केरु विन थो करे? हा भाभी जी मां कंटिन्यूअसली एॾो ॻाल्हायो आहे, हाणे मां तव्हांखे थो ॾियां 30 सेकेंड, तव्हां छा ॻाल्हाइणु चाहींदव? हाँ बस इहो असांजे स्कूलनि जी तयारी कयां मां भी, तव्हां भी पंहिंजे ॿारनि खे तयारी करायो, कापियूं पेंसिलियूं ऐं बस्ता नवां वठी अचो। ऑल राइट भाभी जी अभी अब कॉल ना हो रहा। अस्सलाम वालेकुम, केरे किथां? जी वालेकुम सलाम महाराज, केड़ा हाल है? वालेकुम सलाम भाउ, मां ठीक ठाक। तव्हां ॿुधायो तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि ऐं केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए, पंहिंजो तारुफ़ कराईंदा? मंथार ब्राह्मण वाई पंदी का। जी वाह मुमताज, वेलकम टू शो। मंथार ना मंथार मंथार जी वाह मंथार। हाँ तो कुछ है भाभी जी बिल्कुल। हाणे ॿारनि खे तयारी करायो स्कूल जी, स्कूल खुलण वारा अथव। हाँ स्कूल खुलन तो ॿारनि खे मोकिलियो ना, एक को लॉकडाउन हुया है, कोई स्कूल बंद हुया, ॿार मूंखे ABCD यादि हूंदी, उहा विसरी वई आहे हाणे। हाँ हर शइ विसरी वई अथनि हाणे छा कयूं। मंथार तव्हां असांखे कुझु जेको आहे त थोरी सलाह ॾियो, सजेशन ॾियो त भाभी जी ABCD भुली वई, हाणे हिनखे छा करणु घुरिजे, हिनखे ॿीहर स्कूल मोकिलियो वञे? हाँ मोकिलियो वञे बिल्कुलु। हाँ छो मां बि दाख़िला वठंदसि, पढ़ंदसि। जो भाई सिखे दिन सां केरु शादी करे न। ठीकु आहे त भाउ मंथार तव्हां सां असां पंहिंजी इहे गेम प्ले था कयूं। हाणे तव्हांखे असां ॾींदासीं 5 चांसिस, त ॾिसूं था त 5 चांसिस में तव्हां केतिरा पॉइंट्स विन था कयो। सो दिस इज योर फर्स्ट चांस, ॿुधायो सितारो या दिल? दिल वाला फर्स्ट में दिल। त भाउ मंथार चवनि पिया भाभी जी दिल, त विदाउट वेस्टिंग एनी टाइम हियर वी गो। Oh, star. This is not hard, brother. Adamantar star achieve दिल नाइ, that means तव्हां पॉइंट विन न कई। ऐं भाभी जी बि चवे थी काई ॻाल्हि न आहे, अञा तव्हां वटि 4 चांसिस आहिनि। 4 चांसिस में बि ॾिसूं था केतिरा तव्हां पॉइंट्स विन करे सघो था। सो दिस इज योर सेकंड चांस। भाउ मंथार ॿुधायो दिल या सितारो? सेकंड में दिल वाला। जी जी ओ भा दिल दिल दिल
ठीक है तो वंस अगेन द मंठार चवन था दिल ही ता जो सेकंड चांस है अञा ताईं तव्हां काई पॉइंट विन न कई आहे सो लेट्स सी दिल या सितारो एंड हियर वी गो ओ दिल अच्छी अच्छी सितारो अच्छी वयो ब्रदर दैट मींस हाने भी तव्हां काई पॉइंट विन न कई वंस अगेन भाभी जी चवे थे ता का गाल ना है भाभी जी अने टे चांसेस आहिनि अथव ता का गाल ना है चई करे नगले जो भाभी जी हाने छा मां चवा छा टे चांसेस अथव सत्यानाश करे छॾंदा ठीक है तो भाउ मंचार दिस इज योर थर्ड चांस दिल या सितारो दिल क्यों तो वो भी भाउ चवनि था दिल ते एॾो भरोसो आहे सो लेट्स सी वंस अगेन दिल या सितारो इन योर वी गो अच्छी वही फाइनली दिल अच्छी वही फाइनली दिल अच्छी वही फाइनली सो दैट मीन्स भाउ मंटार तव्हां हिकिड़ी पॉइंट विन करे चुका आहियो बट अञा तव्हां वटि टाइम ॿ चांसिस ॾिसूं था ॿ चांसिस में कीअं विन कयो था तव्हां सॉरी कीअं प्ले कयो था फोर्थ चांस दिल या सितारो सितारो तव्हांजो चौथो चांस आहे हिकिड़ी पॉइंट तव्हां विन कई आहे हाणे तव्हां चयो आहे सितारो सो लेट्स सी सितारो या दिल ऐं सितारो ई अची वियो दैट मीन्स तव्हां ॿ पॉइंट विन करे चुका आहियो ऑलराइट गुड ब्रदर सुठो प्ले पिया कयो हाणे सुठो प्ले पिया कयो तव्हांजो आहे हाणे लास्ट चांस भाउ मंठार दिल या सितारो दिल लास्ट में दिल तव्हांजो लास्ट चांस आहे तव्हां दिल चई आहे 2 पॉइंट्स तव्हां विन करे चुका आहियो सो अदा मंठार चई आहे भाभी जी दिल जी आहे दिल ते भरोसो आहे भरोसो मूंखे भी आहे सो लेट्स सी ओ असां टिनिन जा दिल भरोसा तोड़े छॾिया भाउ मंठार तव्हां 2 पॉइंट्स विन कयूं 5 चांसिस में थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर ऐं एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त इहे हुया मंठार जे साॾे कॉल कयो हुननि विन सॉरी 2 पॉइंट्स हासिल कयूं आहिनि 5 चांसिस में सो दैट मीन्स असांजा हिकिड़ा कॉलर थी चुका आहिनि जी भाभी जी कॾहिं दिल बि धोखो ॾेई वेंदी आहे कॾहिं दिल धोखो न ॾींदी आहे दिल त तक़रीबन मुंहिंजे ख्याल में हमेशह धोखो ॾींदी आहे भाभी जी पर मां ॿुधो आहे कॾहिं दिल टुटंदी आहे अच्छा कॾहिं दिल टुटंदी आहे जी मां त चवां थो भाभी जी तव्हां हिकिड़ो सर्वे लॻाए अचो न पाकिस्तान में जी सर्वे लॻाए अचो मूंखे लॻे थो त 90% माण्हू तव्हांखे इहो ई जवाबु ॾींदा त उन्हनि जी दिल टुटी चुकी आहे बिल्कुलु मां बि उन्हनि जी टुटल आहे दिल मां बि इहो ई त चवां थी हा पोइ कॾहिं न चओ न हर माण्हू जी दिल टुटी पई आहे हर माण्हू जी कीअं तव्हांजी टुटल आहे मुंहिंजी त मुड़ुस छॾे वेठो अच्छा मुड़ुस छॾण जी वजह आहे तव्हांजो दिल टुटण जी ॿी काई बि वजह न आहे ॿी काई बि वजह न आहे डोंट वरी भाभी जी तव्हांजे सां हिते धूमधाम सां शादी कराईंदासीं धरती जे फ्लोर ते शादी कराईंदासीं तव्हां घबरायो छो था तव्हांजे लाइ असां शुरू करे छॾियो आहे रिश्ता ॻोल्हण भाभी जे लाइ असां अलॻि अलॻि रिश्ता ॻोल्हियूं था पर हिन जी कम्यूनिटी मां हिन जे ख़ानदान मां हुजनि न त नंढड़े नक वारो भाभी जी खे कहिड़ो हा तव्हांजो हस्बैंड बि वॾे नक वारो हुजे न कूड़ा दिलासा ॾेई सो वी हैव अ कॉल नाउ हेलो अस्सलाम वालेकुम कह रहे हैं कितां हेलो अस्सलाम वालेकुम ज़ुहैब चंदा खुशी जी मां ठीक आहियां तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि अच्छा ठीक हूं अलीवार से करे भान सईदाबाद खां अलीवारिस कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा अलीवारिस छा हाल आहिनि तव्हां कीअं हो भाभी जी ख़ुशि आहे हा मां ख़ुशि वेठी आहियां हाणे स्कूल जी तयारी कजां स्कूल खुलनि था हाँ स्कूल जी तयारी कंदसि हाणे खुलण वारा आहिनि तयारी आहे न अलीवारिस स्कूल जी भाभी चवेती घणो तव्हां घर में खेॾियो घणो टाइम तव्हां ज़ाया कयो हाणे बस तैयार थी वञो स्कूल वञण जे लाइ ठीक है अलीवारिस तव्हां सां बि असां गेम खेॾंदासीं तव्हांखे ॾींदासीं 5 चांसिस तव्हां को पहिरियों सां मंठार कॉल कई जे विन कया 2 पॉइंट्स अनिक जे तावन सां असांजो आहे ही सेगमेंट त ही तव्हांजो फर्स्ट चांस आहे ॿुधायो दिल या सितारो त अलीवारिस ही तव्हांजो पहिरियों चांस आहे तव्हां चओ था सितारो एंड हियर वी गो ऐं सितारो ही अची वियो गुड अलीवारिस तव्हां हिकिड़ी पॉइंट विन करे चुका आहियो अञा तव्हां वटि 4 चांसिस आहिनि असां लाइन ते अलीवारिस मौजूद आहिनि सेकंड तव्हांजो चांस आहे ॿियो चांस आहे त अलीवारिस जल्दी सां ॿुधायो सितारो या दिल पक सां दिल पक्का न हाँ ठीक है पक्का ऐं दिल ही अची वई गुड अलीवारिस
बहरहाल जबरदस्त ॾाढो सुठो प्ले कयो पिया। अब चांसेस में तव्हां 2 पॉइंट थी विन कयूं आहिनि। अञा तव्हां वटि 3 चांसेस आहिनि। हाणे तव्हां ऐं मंठार बराबरि थी चुका अली वारिस। अगरि हिकिड़ी पॉइंट बि तव्हां वधीक ॿुधाई दैट मीन्स तव्हां मंठार खे लीड करे वेंदव। त ॿुधायो जल्दी सां दिल या सितारो। त ही आहे तव्हांजो थर्ड चांस। दिल ठीक है। तो अली वारिस चवन था दिल हिनन जो टियों चांस है। सो लेट्स सी वंस अगेन दिल या सितारो निभी क्यों दिल जी भाई वेरी वेल डन अली वारिस तमाम बेहतरीन प्ले कर रहे हो। तवा 3 पॉइंट्स विन करे चुका आयो। 3 जा 3 तवा सही जवाब बुधाया आहिनि पर अञा तवा वटि चांसेस आहिनि। तो बेस्ट ऑफ लक असां त चाहींदासीं तव्हां 5 जा 5 चांसेस विन कयो अली वारिस। ही तव्हांजो 4th चांस आहे। ॿुधायो दिल या सितारो। सितारो सितारो हाणे चेंज करे भाभी जी। सितारो हाणे चवे तो सितारो। अॼु लख रसा साथ तो ॾे अली वारिस सां। जी बिल्कुल ठीक है। तो चवो था अली वारिस चए तो त सितारो। लेट्स सी सितारो आहे या दिल आहे ऐं सितारो ही अची वियो। ऑल राइट वंडरफुल यू आर प्लेइंग अली वारिस। तमाम बेहतरीन प्ले करे रहिया आहियो। 4 जा 4 तव्हां असांखे सही जवाबात ॿुधाया आहिनि। दैट मीन्स 4 पॉइंट्स तव्हां करे चुका आहियो विन। ऐं हाणे आहे तव्हांजो लास्ट चांस। सो लेट्स सी त इहो बि सही ॿुधायो था या नथा ॿुधायो। दिल दिल हाँ पक सां दिल। पक्का सा दिल पक सां दिल कच्च सां सितारो पक सां दिल। कच्च सां सितारो पक सां दिल। सही आहे न? सही है सही आहे। सो लेट्स सी ऐं दिल अची वई। गुड वेरी गुड भाभी जी अची वञो थोरी डांस त कयो। 5 सही जवाब ॿुधाइण अली वारिस। कांग्रेचुलेशन स्टार्टिंग में तव्हांखे कांग्रेस था कयूं अली वारिस। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। तो दैट मीन्स असांजा 2 कॉलर्स थी चुका आहिनि कंप्लीट। बाक़ी असां वठंदासीं लास्ट कॉलर। ही हुया अली वारिस जंहिंसां 5 जा 5 सही जवाब ॿुधाया। 5 पॉइंट्स विन करे चुका आहिनि। वंडरफुली एंड एक्सीलेंट अली वारिस यू प्लेड वेरी वेल। भाभी जी ॾिसो कॾहिं कॾहिं जेको आहिनि त एॾा ज़बरदस्त बि असांजा पार्टिसिपेंट्स प्ले कंदा आहिनि। जी बिल्कुल नसीब भलो हूंदो आहे कोई नहीं थींदो। हाँ न जी तव्हांजा फिटल छो हूंदा नसीब। बस न पुछिए सूर मुखां। हाँ भाभी जी ये सूर न पुछ मुखां ऐं सूर पुछण में त मज़ो ईंदो आहे न अॼुकल्ह जे दौर में। न ये सूर मुखां न पुछ। न भाभी जी ॿुधायो। न अॼु मां न ॿुधाईंदीसां। न ॿुधाईंदो न हलो बस कावड़ त न कयो न असांजो शो ख़राब थी वेंदो। कावड़ किथे थी कयां मां। हाँ बस कावड़ न कयो। तव्हांजी जेका कैब थोड़ी टेढ़ी आहे भाभी जी मां हिनखे सिधो कयां। त हाणे असां बि खेॾूं न कुझु। असां स्टार्ट ई न कयो आहे। बिल्कुलु। असां सिर्फ़ु कॉलर सां वठूं त भाभी जी 2 चांसेस। ठीकु आहे असां वटि टाइम न आहे न एतिरो इन करे 2 चांसेस। त जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो। सितारो सितारो भाभी जी चयो आहे सितारो ऐं दिल अची वई। हाणे भाभी जो ॿियो चांस आहे। भाभी जी ॿुधायो दिल या सितारो। सितारो सितारो ॿियो दफ़ो भाभी जी सितारो ॿुधाए। सितारो अची वियो। गुड भाभी जी हिकिड़ी पॉइंट विन कई आहे। हाणे भाभी जी फ्लिप कंदी ऐं मां भाभी जी खे ॿुधाईंदुमि ऐं ॾिसणो इहो आहे त मां केतिरी पॉइंट्स कयां थो विन। त पोइ ॿुधायो दिल जा भाभी जी सितारो। हिकिड़ी विन कई आहे पॉइंट। ऐं भाभी जी मां स्टार्टिंग में दिल ॿुधाईंदो अलाए छो। ऑल भाई दिल अची चुकी आहे। दिल सां गॾो गॾु असांजे कॉल बि अची चुकी आहे। हेलो अस्सलाम वालेकुम केरु किथां? हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा केड़ा हाल आहिनि? ख़ुश आहियो मौला अली जे सदके? जी भाउ मां ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ठीकु लॻा पिया? पंहिंजो तारुफ़ कराइजो। केरु पियो ॻाल्हाए ऐं किथां पियो ॻाल्हाए? साईं अनवर पियो ॻाल्हायां पुरंगी इंडस्ट्रियल एरिया खां। जी भाउ नालो रिपीट कजो। मोहम्मद अनवर मुगल। मोहम्मद अनवर। अदा भलीकार असांजे शो में। अदा अनवर ख़ुशि वेठो आहे। हा भाभी ख़ुशि आहियूं। ॾाढा ख़ुशि लॻा पिया आहियूं। तव्हांखे मुबारक हुजनि जो प्रोग्राम हली पियो आहे। खैर मुबारक। 14 अगस्त कल्ह घुमण विया हुआ? हा जनी मां बि ॾाढी घुमण सुठी फिरण पई वई लॻे भाभी अॼु त। जी ॾाढी सुठी पई लॻी। हा त तारीफ़ न करे हे सड़ंदो आहे ज़ुएब। मां छो चवंदुमि भाभी जी तव्हां हेॾे ॾे भाभी 14 अगस्त ॿिन्हिनि खे मुबारक हुजे अदा। जी भाउ ॿिन्हिनि खे 14 अगस्त मुबारक हुजे। अदा ख़ैर मुबारक। तव्हांखे बि 14 अगस्त जी मुबारक हुजे। ऐं हाणे असां तव्हां सां पंहिंजी गेम प्ले कंदासीं। अदा दिल या सितारो तव्हांजो फर्स्ट चांस आहे। तव्हां को पहिरियों जे असांखे कॉल कई अली वारिस बान सईदाबाद खां। हुननि 5 जो 5 सही जवाब ॾिना आहिनि। ॾिठो न तव्हां टेलीविजन ॾिसो पिया न? हा साईं खटां विनर कंदासीं। ठीकु आहे त बात एनेक्स जे ताबन सां असांजो सेगमेंट आहे। तव्हांजो फर्स्ट चांस आहे। ॿुधायो दिल या सितारो। सितारो 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 ऑल राइट सितारो
सितारो। ओके, 1 पॉइंट गोस टू यू बाय हिकड़ी पॉइंट तव्हां विन करे चुका आहियो। यू हैव 4 चांसेस। हाणे तव्हांजो सेकंड चांस आहे त भाउ जल्दी सां ॿुधायो दिल या सितारो? सितारो जी भाउ सितारो। हाणे बि सितारो। ठीकु आहे त अदा मोहम्मद अनवर चवनि पिया सितारो सेकंड टाइम बि हिकड़ी पॉइंट विन करे चुका आहिनि। सो ये बी गो भाउ दिल अची वई सितारो न आयो। दैट मीन्स हिकड़ी पॉइंट ते ही अञा तव्हां आयो। का ॻाल्हि न आहे भाभी जी। अधे सां कंप्लीट खेॾूं था पर अदा विन न करे सघंदा था। तव्हांजो नालो लकी ड्रॉ में वेंदो। तव्हां 15,000 विन करे सघो था। तव्हां सां कंप्लीट खेॾंदासीं गेम। हिकड़ी पॉइंट तव्हां विन कई आहे 2 चांसेस में। ही तव्हांजो टियों चांस आहे। जल्दी ॿुधायो दिल या सितारो? दिल। दिल। त जल्दी सां हाणे ॾिसूं था दिल या सितारो। भाउ दिल अची वई ऐं 2 पॉइंट्स तव्हां विन कयूं आहिनि। हाणे तव्हांजो 4th चांस आहे। ॿुधायो दिल या सितारो? सितारो जानी। सितारो। सितारो अची वियो। 3 पॉइंट्स तव्हां विन कयूं आहिनि ऐं हाणे आहे तव्हांजो लास्ट चांस। त ॿुधायो दिल या सितारो? सितारो जानी। सितारो। लास्ट टाइम भी तव्हां सितारो था चओ ऐं दिल अची वई। दैट मीन्स भाउ तव्हां विन न करे सघियो। असांजा अॼु जेके विनर आहिनि इन सेगमेंट जा उहे आहिनि अली वारिस। सो कांग्रेचुलेशंस अली वारिस फॉर विनिंग एंड नेक्स्ट गिफ्ट हैम्पर। भाभी डांस डांस अली वारिस डांस एंड नेक्स्ट गिफ्ट हैम्पर। डांस 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 बस अच्छी वजह भाभी जी। Anyways, thank you very much all of you for calling us. तव्हां सभिनि जा नाला वञनि था लकी रोज बॉल में। तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश जे लाइ। तव्हांखे ॾिसणो पवंदो असांजो ई प्रोग्राम लास्ट ताईं। तेरे सां गॾो गॾु भाभी जी वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो। त पोइ हाणे ब्रेक हलूं था। वापसि अची करे खणी ईंदासीं कलरफुल एंड ब्यूटीफुल बलून्स। पोइ तयारु थी वञो बलून जे सेगमेंट जे लाइ बि। ऐं केॾा बि न वञो। असां हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं। त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो। वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो। एक दफ़ो ॿीहर हाज़िर ब्रेक खां बाद में तव्हांजे साम्हूं उम्मीद था कयूं त असांजे शो खे एंजॉय करे रहिया हूंदव। डेफिनेटली बलून जो सेगमेंट थी चुका है स्टार्ट। सो वी हैव 4 बलून्स इन आवर हैंड। अॼु जेके कलर्स आहिनि मुंहिंजे लेफ्ट हथ में आहे ब्यूटीफुल रेड कलर, राइट हथ में आहे पर्पल कलर, भाभी जी जे लेफ्ट हथ में आहे ऑरेंज कलर, राइट हथ में आहे येलो कलर। त पोइ देरि था जी जल्दी कॉल मिलायो शामिल थी वञो असांजे बलून ब्लास्ट जे सेगमेंट में ऐं बुक कयो पंहिंजी पसंदि जो बलून। त भाभी जी असांजो बलून जो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट। ऐं तव्हांखे छा पियो लॻे त अॼु कहिड़े बलून जे अंदरि हूंदो विनर? येलो में। अच्छा भाभी जी कपड़ा भी एड़ा पाता न किना येलो येलो कलर भलो किनो नहीं कपड़ा किना पाता न येलो किना कपड़ा। हां हां तो के खबर न थी पे कपड़े मैं मुके छो न थी खबर पे। अच्छा भाभी जी जैसे ही मुखे याद आए त ता यो ईद जे के न के डे ते ता यो सूट पातो हो। हां पो ईद जा कपड़ा आइन। अच्छा ईद जा कपड़ा आइन। सो वी हैव अ कॉल नाउ। हेलो अस्सलाम वालेकुम केरे किथा? वालेकुम सलाम ममताज दादू मां। जी बा ममताज जी 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 बा वेलकम टू आवर शो। जी सर। भाभी जी चुप भाभी खुश है? हां दा खुश आयो जी। जश्न आज़ादी मुबारक है। स्कूल बारन के तैयार कयो स्कूल की तैयारी करायो। अदा भाभी जी चेती पंहिंजे बारन के तैयार कयो स्कूल जी तैयारी करायो। हाने जी स्कूल जी तैयारी आ। मां दाखला वठा थी एबीसी विसरी वई मुको। भाभी जी का भी एबीसी विसरी वई है भी दाखला थी वठे। ना ना पढ़ाई याद हो दाखला शुरू करे वाली। ऑलराइट भा ममताज असांजो बलून्स वारो सेगमेंट थी चुका है स्टार्ट। त असांजे तमे 4 कलर्स आहिनि त अॼु तव्हां कहिड़ो कलर कंदो चूज़? सर कलर ॿुधाइजो। कलर आहे रेड कलर, पर्पल कलर, ऑरेंज कलर ऐं येलो कलर।
तव्हां जे हथ में जेको ऑरेंज कलर आहे इहो मुंहिंजे हथ में रेड कलर आहे, भाभी जी जे हथ में ऑरेंज कलर आहे। रेड कलर ठीक है, तो पो रेड कलर बा तांजे नाले ते कईंदा असां बुक। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर ऐं एड्रेस नोट डाउन कराए जो। ही हुया ममताज जंहिं बुक करायो आहे रेड कलर जो बलून। ऑल राइट, रेड कलर जो भाभी जी बलून थी चुको आहे बुक। दैट मींस हाणे असां वटि 3 बलून्स बचा आहिनि ऐं भाभी जी त ॿुधाए छॾियो। भाभी जी खे लॻे थो येलो कलर जे अंदरि आहे विनर, पर मूंखे लॻे थो अॼु विनर आहे हिन पर्पल कलर में। भाभी जी ॾिसजो येलो में विनर हूंदो, हिन में विनर आहे। हिन में तो कीअं ख़बर पई? हिन में विनर आहे, मूंखे ख़बर आहे न, बस हिन में विनर आहे। मुंहिंजो हे कलर प्यारो कलर आहे येलो। न प्यारो कलर सभ खां मूंखे त पसंदि न आहे, गंदो कलर आहे येलो। छो गंदो मूंखे कलर? पहिरियों वणंदो जॾहिं खां त येलो कपिड़ा पाइण शुरू कया न भाभी जी, मूंखे हाणे येलो कलर न वणंदो अथव सफ़ा में। हाँ पोइ मूंखे बि नथो वणे हाणे ब्लैक कलर। तव्हांखे छा नथो वणे? ब्लैक कलर जेको तो कोट पातो आहे। कोट छा थी वियो आहे तव्हांजी अखियुनि खे? ब्लैक कलर न आहे, ब्लू कलर आहे। ब्लू ऐं ब्लैक ब्लू कलर, इहो नेवी ब्लू कलर आहे, इहो पसंदीदा कलर आहे माण्हुनि जो। घणो करे माण्हुनि खे ही कलर पसंदि ईंदो आहे। ओहे मुंहिंजो पसंदीदा न येलो कलर हिकिड़े सेंस में मूंखे सुठो लॻंदो आहे मैंगोज़। जॾहिं मैंगोज़ जी ॻाल्हि ईंदी आहे, आई लव मैंगोज़ वेरी मच। उहो कहिड़ो माण्हू हूंदो जंहिंखे भाभी जी अंब पसंदि न हूंदा, त गर्मियुनि जी मुद में तव्हां बि येलो कलर पातो आहे अंबनि वारो। जी बिल्कुलु। अच्छा वैसे जॾहिं अंबनि जी ॻाल्हि निकिती आहे भाभी जी, तव्हांखे ख़बर आहे त अंबनि जा कहिड़ा कहिड़ा क़िस्म थींदा आहिनि? मूंखे जेके खाईंदी आहे उहे यादि न पई। उहे कहिड़ा कहिड़ा? हिकिड़ो सिंधड़ी, सिंधड़ी ऐं ॿियो लंगड़ो, चौसो या चौंसो छा हूंदो आहे? चौंसो। अच्छा चौंसो, बस ये अंब यादि न मूंखे। ऐं ॿिया यादि न आहिनि? ॿिया मां खाईंदी न। ॿिया सिरोली, दुसेरी, अनवर टोल मुंहिंजे ख्याल में आहे। ॿिया बि कुझु आहिनि, मुंहिंजे माइंड में नथा अचनि, पर बेस्ट जेकी भाभी जी घर में असां बि घणो करे खाईंदा आहियूं, हिकु सिंधड़ी ऐं ॿियो चौंसो। हाँ इहे अंब। ऐं चौंसो वैसे बि चवंदा आहिनि त अंबनि जो बादशाह आहे बाबा, बादशाह। जी जी बिल्कुलु। उनजी मिठास पंहिंजी हूंदी आहे, मिठास। हा न, पोइ तव्हां बि येलो कपिड़ा पाए सम्झो था तव्हां में बि मिठास आहे। बस वात में पानी थो अचे। पाण में मिठास न सम्झंदा कयो, मक्खियूं न वेही रहनि अची। सो वी वर कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम, केर है किथां? हेलो हेलो जी जी, टीवी जो वॉल्यूम थोड़ो घटि कजो काइंडली। वालेकुम सलाम जी, केर पियो ॻाल्हाए? किथां पियो ॻाल्हाए? पंहिंजो तारुफ़ कराइजो ऐं टीवी जो वॉल्यूम थोड़ो घटि कजो काइंडली। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, केर पियो ॻाल्हाए? पंहिंजो नालो ॿुधाइजो। मुइज़, वेलकम टू आवर शो मुइज़। मुइज़ साहब केड़ा खुश वेठो आहे? हेलो मुइज़ भाभी जी पई ॻाल्हाए तव्हां सां, तव्हां ॿुधी सघो पिया भाभी जी खे? हाँ खुश वेठो आहे न? हाँ स्कूल जी तयारियूं आहिनि न? आहिनि। हाँ मुंहिंजी बि तयारी आहे, मां बि दाख़िला वठां थी वरी नई सही स्कूल में। हाँ वठिजो। ऑल राइट मुइज़, इहो ॿुधायो त तव्हां कहिड़े कलर जो बलून कंदव बुक? हिकिड़ो थी चुको आहे रेड कलर जो बलून बुक थी चुको आहे, बाक़ी सां वटि 3 कलर्स आहिनि, पर्पल कलर, ऑरेंज कलर एंड येलो कलर। जी पर्पल कलर। पर्पल कलर त मुंहिंजे राइट हथ में जेको पर्पल कलर आहे उहो मुइज़ कराए थो बुक पंहिंजे नाले ते। सो मुइज़ थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराइजो त भई मुइज़ असांने कॉल कयो पर्पल कलर जो बलून कयो आहे बुक। दैट मीन्स वी हैव कंप्लीटेड आवर 2 कॉलर्स, बाक़ी रहनि था 2 कॉलर्स। त पोइ देरि छा जी, जल्दी सां तव्हां बि कॉल करे बुक कयो, बकाया 2 बलून्स तव्हांखे फाइनल थी वञे त अॼु येलो जे अंदरि विनर आहे या मुंहिंजे पर्पल जे अंदरि विनर आहे? येलो में विनर आहे। मूंखे कावड़ था ॾिरायो तव्हां? छो छा? येलो में विनर आहे। मुंहिंजा 2 बलून्स बुक थी चुका आहिनि भाभी जी, मुंहिंजा 2 बलून्स बुक थी चुका आहिनि, तव्हांजो हिकिड़ो बि बुक न थियो आहे। बस हाणे बुक थी वेंदा मुंहिंजा 2 बलून्स। हाँ हिकिड़ो तव्हांजो जेको आहे न सिंधड़ी बुक थींदो आहे, ॿी तव्हांजी ऑरेंज बुक थींदी। हाँ सही आहे। नारंगी बुक थींदी ॿी। नारंगी ऐं मैंगो। नारंगी ऐं मैंगो त भई भाभी बि बेसब्री सां इंतज़ार थी करे त कॾहिं कॉल ईंदी हिन जी नारंगी ऐं मैंगो बि बुक थींदा। जल्दी सां हाणे कयोसि कॉल कयोसि, ग़रीब आहे वीचारी, हिन जी नारंगी ऐं मैंगो जेको आहे त बुक कयो। ऑल राइट भाभी जी, माशाल्लाह सां तव्हांजी पर्सनैलिटी काफ़ी सुठी आहे। पोइ बाक़ी हाँ मतिलबु हिते अचण खां पोइ सुठी पर्सनैलिटी थी वई आहे। मां सोचियो आहे त कॾहिं हिकिड़ो ॾींहुं मां तव्हांजे घर अची तव्हांखो इंटरव्यू बि वठंदुमि। हाँ पर मूंखे ॿुधाए पोइ अची। ठीकु आहे त भाभी जी मुंहिंजो मुड़ुसाणो वाइदो अथई न,
हिकिड़ो ॾींहुं मां तुंहिंजे घर अची करे तुंहिंजो इंटरव्यू बि वठंदुमि भाभी जी जो, उन में पूरी ज़िंदगी जी कहाणी बि हूंदी इन इंटरव्यू में, ॾिसंदासीं हुन में भाभी छा थी चवे। सो राइट नाउ असांजो बलून्स वारो सेगमेंट हली रहियो आहे धरती टीवी जे ताउन सां। सो वी हैव अनदर कॉल नाउ। हेलो अस्सलाम वालेकुम, केरु किथां? वालेकुम सलाम, अजहर तो गला शिकारपुर का। जी वाह, नालो रिपीट। अजहर जी वाह। अजहर वेलकम टू आवर शो। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? खैर अमन मां, तव्हां ॿुधायो पंहिंजा कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? ख़ैर अजहर भाउ ख़ुशि वेठो आहे? खैर आदि, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? मां ख़ुशि वेठी आहे, बसि हाणे स्कूल खुलण वारा आहिनि, दाख़िला वठंदसि, ABCD यादि कंदसि। अच्छा, असां नारंगी कलर था चूज़ कयूं। जी नारंगी कलर। नारंगी कलर ठीक है। तो भाभी जी जेको में नारंगी कलर आहे तव्हां उहो बुक था करण चाहियो पंहिंजे नाले ते? वाह जी 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 ठीक है। अदा अजहर तव्हांजे नाले ते असां नारंगी कलर जो बलून बुक करे छॾियो आहे। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। तव्हां बि पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾियो। त ही हुया अजहर जंहिं ऑरेंज कलर जो बलून कयो आहे बुक। त फाइनल वी हैव मैंगो, सिंदड़ी मैंगो इन भाभीज़ हैंड। हा न भाभी जी? मैंगो बची वियो। हा अच्छा, मां ॻाल्हि कई भाभी जी तव्हांजे मिठाण जी, त मां चयो तव्हां हेॾा मिठा न थींदो जो मखियुनि में भरिजी वञो। न न मां हेतिरी मिठी न आहियां। उन ॾींहुं बि 2-3 मक्खियूं वेठियूं तव्हांजे वारनि ते। मूंखे ईअं लॻो त 2-3 ॾींहंनि खां तव्हां वेंझो न आहे। तूं त सदाई मुंहिंजे वारनि ते पोयां। न सीरियसली तव्हां हुते वेठा आहियो न ॿाहिरि, मां चयो अलाए किथां था ॿाहिरि मक्खियूं खणी आया, ऑफिस में त न हूंदियूं आहिनि मक्खियूं। न पर तूं मुंहिंजे वारनि ते पोयां छो पियो? न वारनि जे पोयां न पोयां भाभी जी, मां तव्हांखे सही ॻाल्हि थो कयां न, कॾहिं कॾहिं तव्हां वेंझंदा बि कयो। वेंझंदी आहे, बाक़ी वेंझंदी न आहियां। पोइ अॼु मूंखे स्मेल केॾां थी अचे? मूंखे कहिड़ी ख़बर? केॾां थी अचे स्मेल? मूंखे कहिड़ी ख़बर? हा मां त हिन टाइम असांजो कहिड़ो सेगमेंट हली रहियो आहे भाभी जी? बलून्स वारो। ऐं कहिड़ा कहिड़ा बलून थी चुका आहिनि बुक? ऑरेंज, हा पर्पल, हा रेड। ऐं कहिड़ो बलून बुक न थियो अञा ताईं? बाक़ी मैंगो रेल। बाक़ी मैंगो रेल आहे। इहो कहिड़ो मैंगो आहे भाभी जी? येलो मैंगो आहे। सिंदड़ी मैंगो त हूंदो ई येलो आहे। सिंदड़ी मैंगो आहे जी। पोइ हाणे सिंदड़ी मैंगो कॾहिं बुक थींदो भाभी जी? बस हाणे ॼाण कालाई बुक। हाणे ॼाण थियो। अलाए छो माण्हू तव्हांजो बलून भाभी बुक नथा करण चाहिनि, अलाए छो? तव्हां उन्हनि खे मना था सो कयो। वी हैव अ कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम, केरु किथां? वालेकुम अस्सलाम। अदा नजीबुल्ला। अदा नजीबुल्ला। नजीब वेलकम टू आवर शो। भा नजीब कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। नजीब भाउ कहिड़ा हाल आहिनि? फर्स्ट क्लास तव्हां ठीकु आहियो? मां ख़ुशि वेठी आहियां। कल्ह 14 अगस्त हुई, ॾाढो मां घुमियमि फिरियमि। हाँ बिल्कुल घुमियासीं। हाँ जी घुमियासीं। रोलड़ी त आहे भाभी जी। अच्छा भाभी जी तव्हांखे पंहिंजे लाइ थी ॿुधाए, हे ॿिए कंहिंखां हवाल न वठंदी आहे अदा मुंहिंजी, हे रुगो पंहिंजा हवाले ॾींदी आहे। तव्हांखे पंहिंजे लाइ थी ॿुधाए त मां कल्ह घुमी फिरी आई आहियां। अहिड़ी न आहे जो तव्हां खां पुछे त तव्हां काॾे घुमण वियो? जी असीं घुमण वियासीं, हैदराबाद घुमियासीं। बसि हू ॿुधाए थो हेॾे वियमि घुमण, मां रुगो पंहिंजो थी ॿुधायां। अच्छा हा तव्हां पंहिंजो त ॿुधायो। न ॿुधायो, कंटिन्यू कयो। काॾे घुमण विया आहियो तव्हां ॿुधायो? मां पार्क वई हुयमि। पार्क विया आहियो? तव्हां किथे विया हुआ था? असीं अतीत घुमण वियासीं, जिते किथे हैदराबाद बुलेवार्ड मार्ग, जिते किथे रानी बाग। ॾिस हैदराबाद तुंहिंजे शहर जो। अच्छा त कल्ह मतलब रानी बाग खुलियल हुयो कल्ह? जी हा। अच्छा पोइ त रश बि काफ़ी हूंदी? जाम सर रश। हा न जाम। अदा नेक्स्ट टाइम रानी बाग वञो त भाभी जी खे बि वठी वञो, चिड़ियाघर में छॾे ईंजोसि। हा न हिन ते 10 रुपया बि टिकट लॻी न, हुते रानी बाग वारा काफ़ी कमाए वेंदा, 2-3 हज़ार। त भाभी जी असांजो बलून्स वारो सेगमेंट हली रहियो आहे। आख़िरी बलून बचो आहे येलो कलर जो, त पोइ तव्हांजे नाले ते असां बुक कयूं इहो? हा येलो कलर ठीकु आहे। त भाउ थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। तव्हांजे नाले ते असां येलो कलर जो बलून करे छॾियो आहे बुक। दैट मीन्स 4 ई बलून्स थी चुका आहिनि बुक भाभी जी। त हाणे सभ खां पहिरियों असां उहे बलून्स बस कयूं जंहिं ते असांजो हले थो झेड़ो, पर्पल कलर ऐं येलो कलर। त ही ऑरेंज खे रखो तव्हां हिते, ऐं तव्हांजे हथ में आहे येलो कलर। त जे अदे नजीब बुक करायो। ही आहे नालो अदे जो, ही वठो येलो कलर एंड पर्पल कलर बुक करायो आहे मोइज़। सो दैट मीन्स मोइज़ जी बि चिट अची वई आहे मुंहिंजे हथ में। त ॿिन्हिनि हंधनि जे ही 2 बलून्स बुक कराए सभ खां पहिरियों असां ही बस कंदासीं, छो जो हिन ते भाभी ते मुंहिंजो एतिरी देरि खां हले पियो झेड़ो। भाभी जी चए पई हिन में हूंदो विनर, मां चवां पियो हिन में हूंदो विनर। सो लेट्स सी त हिननि ॿिनि जे अंदरि विनर आहे या न आहे। जी बिल्कुलु। भाभी जी सिर्फ़ु दुआ कजांइ त मुंहिंजे मां विनर न निकिरे। निकितई न पोइ सॼी ज़िंदगी तो न निकिरंदो। ठीकु आहे शुरू कजे। ओके हटाए पई
ठीक है तो बस थी चुका है ब्लास्ट थी चुका है तो ॾिसूं था इन्हनि जे अंदरि के में विनर आहे या ना है मुझे तो मेरे पर्पल कलर जो बलून एंड आई एम वेरी सॉरी भा मोइस तव्हां विन करे सघियो तव्हांजो नालो सां विझूं था लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश नजीब भाई ओ नजीब भा तव्हां बि कोन विन करे सघियो डोंट वरी तव्हांजो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां बि विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश दैट मीन्स वी हैव 2 बलून्स नाउ रेड कलर एंड ऑरेंज कलर त ही बलून्स अची विया असांजे हथ में भाभी जी पकड़ियो धरती टीवी जे तावन सां असांजो ही सेगमेंट हुयो जेको असां तव्हां सां प्ले कयोसीं आख़िरी में ऐं इहे ॿई बलून अची विया असांजे हथ में ॻाढ़ो बलून ऐं नारंगी बलून ॾिसूं था त ॻाढ़े जे अंदरि आहे विनर या नारंगी जे अंदरि आहे ऐं ही बि वियो असांजे हथ में चिट्स भी अची वयूं भाभी जी जल्दी से इनके ओपन कयो एंड लेट्स सी धरती टीवी जे तावन सां जेको ही सेगमेंट आहे इन जो विनर आहे केर इन्हनि जी मां तव्हांखे चिट्स भी ॾेई छॾियां ही भाभी जी रेड कलर बुक करायो हुयो ममताज़ त ही मुड़े अची वियो ऐं ऑरेंज कलर बुक करायो अज़र त अज़र बा सो दैट मीन्स रिजल्ट्स क्लियर आहिनि त ममताज़ असांखे कॉल कई हुनजी चिट मुंहिंजे हथ में आहे ॾिसूं था definitely winner so congratulations Mumtaz for winning धरती टीवी जे तरफा गिफ्ट टाइम पे तव्हां विन कयो आहे congratulations once again भाभी जी अची चुकी है डांस ही करे था मुमताज जे लाइ हिकु त ॿ त मां बि कयां so that means असांजो ही सेगमेंट बि पुॻो पंहिंजी पुॼाणी त ही नाला बि वञनि था लकी ड्रॉ जे बॉल में तो भाभी जी हाणे स्टार्ट था कयूं पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट जी ठीकु आहे त भाभी जी नेक्स्ट सेगमेंट खां पहिरियों वक़्तु थियो आहे हिकिड़ो नंढड़े ब्रेक जो हालांकि मुंहिंजो पसंदीदा सेगमेंट हुयो हाणे अल्फाबेट वारो अखरनि वारो तो हिकिड़ो कमु था कयूं भाभी जी मां अखर बि ग़लती में साम्हूं रखी आहियां ऑफिस में लेकिन नंढड़े ब्रेक ते हलूं पोइ अखर बि खणी था अचूं ऐं हिननि खां पुछूं बि था तेसि ताईं तव्हांखे केॾां बि न वञिणो आहे असां हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह जमालो वेलकम बैक टू धरती जो जमालो वावा जमालो उम्मीद था कि असांजो चटपटो ऐं मज़ेदार प्रोग्राम एंजॉय कंदा हूंदो ऐं छो न कंदो भाभी जी जो असां गॾु आहे सो फाइनली असांजो अल्फाबेट वारो सेगमेंट भी थी चुको आहे स्टार्ट सोब अख़बार जे ताउन सां त पोइ जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांखे 20 सेकेंड्स में घणा खां घणा लफ़्ज़ ठाहे ॿुधायो उन अल्फाबेट जा जेके असां ॾींदा आहियूं तव्हांखे त भाभी जी जेसिताईं असां ॾे अचे कॉल त असांजे विच में थी वञे हिकिड़ी कॉम्पिटिशन ऐं हितो मां खणी अचां हिकिड़ो अल्फाबेट सो भाभी असांजो जेको अल्फाबेट आहे उहो आहे हे हजम या हे हाथी हू है बि थी सघे थो ठीकु आहे प्रोनाउंसिएशन से मुंहिंजे सां स्टार्ट कयूं था पंहिंजो मुक़ाबिलो हाणे हे सां त हे सां भाभी हाथी हामी हू है बि थी सघे हजम हवा हयाती हरू भरू हेरा हलो हलो हिकु हमीदा हारून हमेशा छो अॼु असांजी टीम असांखे नथी ॿुधाए हा भाभी जी हरी अप मां ॻणंदोमांव काउंट डाउन कंदोमांव 1 2 ट्राई हजम हजम ओके हाजी हाजी त तव्हां ॿुधायो हाजी किथे ॿुधायो हमजा 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 हाजारी सुबह पे कॉल ना और अस्सलाम वालेकुम कह रहे हैं कितना हेलो सो कॉल इज डिस्कनेक्टेड कॉल डिस्कनेक्ट थी वई दैट मीन्स असां हे साईं कंदासीं कंटिन्यू पंहिंजे कॉम्पोजिशन त भाभी जी तव्हां छा ॿुधायो हाजानी हमदम जी हमदर्द हीरो जी जी भाभी जी हारून हारून
हिरन हीरा हीरा मां चयुमि हीरो मां चयो हीरो नालो आहे हल ठीकु आहे तव्हां हीरा था चओ हीरा हा त पोइ मां थो चवां हुको 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 होश होश हाँ हॉर्न हारून जेके चवंदा आहियूं हॉर्न जी जी हाथी हाथी चई चुको आहियां पहिरियों पहिरियों मां हाथी ॿुधायो हुयो हरण हिरण हाँ मां हिरन चयो तव्हां हिरन सिंधी में था चओ हाँ ॿुधाए ठीकु आहे त हिरन तव्हांजो कंसीडर कयूं था वी हैव अ कॉल नाउ अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां सही वालेकुम अस्सलाम सही तालिब हुसैन जारी को शापुर चक्कर का जी भा ॿीहर पंहिंजो नालो रिपीट कजो सही तालिब हुसैन तालिब तालिब हुसैन भा हुसैन। तालिब वेलकम टू शो कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा अल्हम्दुलिल्लाह दुआ लगी पे रब एहसान तालिब भा कहिड़ा हाल आहिनि चलो जी भाभी जी ॻाल्हाए थी कुझु तव्हां सां तालिब भा भाभी जी खुश आयो वा मां ख़ुशी वेठी आहियां कल्ह 14 अगस्त हुई घुमण वये काॾे न जी जी अच्छा मां बि घुमण वई हुयसि भाभी जी कैसे आदम पारो घट तो अचे कुछ भाभी जी आवाज़ घटि थो अचे थोरो वधी थोरो तेज़ तेज़ ॿुधायो छा थी तेज वियो तो ॻाल्हायां थी अञा कीअं ॻाल्हायां थोरो निड़ीअ खे ज़ोर ॾियो रुगो नक खे ज़ोर ॾींदा मुंहिंजो आवाज़ अहिड़ो आहे भा तालिब ॿुधो पिया ॿुधायो ठीकु आहे त तालिब असांजो अल्फाबेट वारो सेगमेंट स्टार्ट थी चुका आहे सोब अख़बार जे ताउन सां त पोइ तव्हां तयारु आहियो जी जी साईं ठीकु आहे भाउ तव्हांखे असां 20 सेकंड्स जो वक़्तु ॾींदासीं ऐं ॾिसूं था त 20 सेकंड्स में घणा घणा केतिरा असांखे वर्ड्स ठाहे करे ॿुधाए त भाभी जी जल्दी सां काउंट कजो जल्दी सां न बल्कि स्लो काउंट कजो छो जो तव्हांजा जेके 20 सेकंड हूंदा आहिनि उहे 10 सेकंड जे बराबरि हूंदा आहिनि थोरो टाइम ॾेई करे काउंट कंदा कयो ठीकु आहे ओके ठीकु आहे ओके सो भाउ तव्हांजो अॼु जो अखर आहे अल्फाबेट आहे छा थी वियो सीन 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 स्वाद आसे सारा जी सारा सबक जी सारो जी साफ्त जी सुभान जी सारी रात जी सारो जी सर सर जी सोनारो जी सुभारो जी सुभान जी सबक जी जी साफ्त जी ओके टाइम्स अप ऑलराइट सो भाउ टाइम्स अप 20 सेकंड थी चुका आहिनि 20 सेकंड्स में तव्हां असांखे 14 अखर ठाहे ॿुधाया आहिनि वेरी वेल डन भाउ तालिब तमामु ज़बरदस्त तव्हां प्ले कयो तव्हांजे लाइ वही क्लैपिंग त ठहे थी त असांखे 14 वर्ड्स ठाहे करे ॿुधाया भाउ तालिब थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो त भाभी 20 सेकंड्स में 14 वर्ड्स ॿुधाए विच इज़ नॉट बैड इट्स वेरी गुड इन फैक्ट इहो सीन स्वाद या से अची वियो असां वटि त जल्दी सां कयूं था मुक़ाबिलो स्टार्ट त सीन सां समुंड सियारो सियारो सुस्ती समी समी सीता सावण सावण सिधो सोधो सोधो सवाब से बि से ऐं स्वाद बि अथव साओ साओ समर सामो सिर सिर हाँ जेको तुम्हारा ये सर सर सॉरी सिर त हूंदी आहे न बसि ॿई थी विया हाणे हिकिड़ो पोइ बि न चइजो सर? तव्हां सिर बि सर विझे पोइ सर हा सर इहो छा आहे सर 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 हाँ कहिड़ो सर टीचर न न उहो सरिया में सर न हूंदो आहे अच्छा 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 ठीकु आहे त पोइ सीन सां सभागो सभागो जी सवाब साह साह साइमा जी साइमा सामान सुमा हाँ सुमा इहो छा आहे सुमा सुमण हाँ अच्छा सुस्ती सो वी हैव अ कॉल नाउ अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथां हेलो हेलो अस्सलाम वालेकुम केर पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए जी पंजाब से बात कर रही हूँ पूरे वाले खैर से कौन बात करिए अपना नाम रिपीट कीजिएगा जी नसरीन नसरीन ऑलराइट वेलकम टू आवर शो नसरीन कैसी हैं आप जी ठीक ठाक शुक्र नसरीन अल्लाह का बाजी कैसी है ठीक भाभी आप सुनाए ठीक ठाक हो मैं खुशी बैठी हूँ, अभी स्कूल खुल रहे बच्चों को तैयारी करवाए स्कूल भेजें जी जी मैं भी एबीसी भूल गई हूँ अभी दाखिला लूंगी हाँ जी उर्दू में बात करें मुझे समझ नहीं आती अच्छा अच्छा नसरीन भाभी जी आपको कह रही है कि भाई अपने बच्चों को तैयारी करवाएं स्कूल की क्योंकि स्कूल स्टार्ट होने वाले हैं और भाभी जी खुद ABCD भूल गई है लॉकडाउन में
जी हाँ जी, अभी तैयारी करवा रहे हैं बच्चों की। ऑल राइट, तो बहन जी हम स्टार्ट करते हैं ये सेगमेंट आपके साथ। हमारा ये अल्फाबेट का सेगमेंट होता है। आपको हम एक अल्फाबेट दिखाते हैं और उससे आप वर्ड्स बनाते हैं। जैसे कि अगर नून आता है तो नून से आप हमें वर्ड्स बना के बताएंगी। आपको हम 20 सेकंड्स देंगे और देखते हैं कि 20 सेकंड्स में ज्यादा से ज्यादा आप कितने हमें वर्ड्स बताती हैं। सो स्टार्ट करें ये गेम आपसे। जी ठीक है, तो आपका जो अल्फाबेट है वो है पे। पे पे पपीता। एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। पे से तख्ती। पे 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 पपीता। पप्पा। पे से पपीता। जी। पे से पंखा। जी 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 सही है बिल्कुल। हाँ। पे से पत्ती। जी पे से पाए। जी पे से पंखा। ओके पे से जी और पे से हरी Okay, time's up. ऑल राइट, टाइम्स अप। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। तो भाई ये थी नसरीन जिन्होंने हमें कॉल की। आपने सिर्फ हमें 4 वर्ड्स बताए 20 सेकंड्स में, और पंखा आपने 2 दफा रिपीट किया था। अगर रिपीट नहीं करती तो 5 हो जाते। लेट एनीवेज 4 आपने वर्ड्स बताए 20 सेकंड्स में। त भाई ही हुई नसरीन जैसा ने कॉल कई हाणे सां वठंदासीं लास्ट कॉल खां बाद में। तेने पे कि भाभी जी मां खणी तो अचां हाणे पे सां तव्हां ऐं मां खेॾंदासीं। त लेट्स बिगिन फ्रॉम पे। हाणे तव्हां शुरू कयो। पापा 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 पापा। हाँ हाँ। पाकिस्तान। प्यारो। पप्पा। पप्पू। पप्पी। पेंचर। पुल। पुल। पखी। हाँ पखी। पखी। परिंदो। पागल। पागल। पूंछ। परवा। परवा। पटको। परवाज। परवाज। पेशावर। अजमा बुला तो वाला छो तो बुला पेशावर। 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 परेशान। परेशान। पिंक। परेशानी। यू छा है परेशान परेशानी। परेशान मां परेशानी त पिंक मां पिंकी। यो वरी छाए छो यो वरी छा परेशान मां परेशानी थी तो सके पिंक मां पिंकी न तो थी सके। थोड़ो चलो न कटायो सही। साइड कयो। हाँ जी जी जी। पादर। ओला चीटिंग था क्यों था। चीटिंग सदी कया मां। हाँ पादर त भाई हो भाभी जी हूंदा न पान पान। पान। कई के पान बनारस वाला। जी तो पो पखो। पको थी चुको आहे। केतिरा दफ़ा पको चवंदो। अच्छा। हाँ हरी अप। पायल। पागल। पागल मूं चयो न चयो हुयो। अच्छा। न जी 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 हाली चुप पोइ ॿुधाईंदो। पूनम। जी पूनम। सो वी वर कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम। कहिड़े किथां। वालेकुम सलाम। शाहिद मुस्तफा हैदराबाद का। जी बा शाहिद वेलकम टू शो। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा। ठीक शाहिद मां खुशी में तो हैदराबाद में। कुछ लगाते हैं। जी ठीक ठाक। भाभी जी तव्हां सां ॻाल्हाइनि थियूं। शाहिद मां खेड़ा खुश आहे। कुछ लगाते हैं तभी सही है खेलो पे। मां खुशी वेठी आ। बस हाणे चवां थी स्कूल में दाख़िला वठां। एबीसी में समय में खुश रहो। बस नवा नवा जेके ने वार ठवाया अथव। हाँ वार नसल मुंहिंजा भला हे हरू भरू वारनि जी गिला कंदो आहे। त भाभी जी माशाल्लाह सां तव्हांजे वारनि जी थी वई तारीफ़। त भाउ असांजो अल्फाबेट वारो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे जेको आहे सोब अख़बार जे ताउन सां। त पोइ तव्हां बि तयारु आहियो। अदा टीवी जो वॉल्यूम थोड़ो घटि कजो। अदा टीवी जो वॉल्यूम काइंडली घटि कजो। टीवी जो वॉल्यूम घटि था कयूं। जी जी ठीकु आहे। अदा तव्हां खां पहिरियों जेको हाणे हाईएस्ट स्कोर थी चुको आहे हिन सेगमेंट जो उहो आहे 14। त दैट मीन्स 14 वर्ड्स खां तव्हांखे असांखे वधीक ॿुधाइणा आहिनि। ऐं तव्हांजो अल्फाबेट मां कढां थो लेट्स सी त तव्हां जे लाइ कहिड़ो अल्फाबेट निकिरे थो। त भाई तव्हांजो अल्फाबेट आहे काफ। कंहिं बि काफ सां ॿुधाए। काफ कलम या काफ कुतो ॿिन्हिनि काफ सां तव्हां ॿुधाए सघो था। एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। ॿियो को ॿुधायो। भाभी जी चवनि था ॿियो को ॿुधायो। ॿियो ॾियूं। चलो ॾियो। ठीकु आहे। त भाभी जी जे चवण ते तव्हांखे असां ॿियो ॾियूं था। भाभी जी जे चवण ते तव्हांखे ॿियो ॾियूं था। एंड योर अल्फाबेट इज अलिफ। हाणे चेंज कोन थींदो। अलिफ अखिन योर टाइम स्टार्ट नाउ। अलिफ अखे अलिफ अलिफ अखे अंब। जी
ऐनक जी अंगूर जी आनो जी आनो जी अंडो जी आलू आलू अबू अबू यस ओके साहब All right, brother. Abu, Time Abu, is up. Time Abu. is up. टाइम खत्म थी चुको है भाउ शायद तव्हां असांखे 20 सेकंड्स में 9 वर्ड्स ठाहे करे ॿुधाया एनीवे थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर एड्रेस तव्हां बि नोट डाउन कराइजा कराईंदा त इहो हुया शायद जे असांखे 20 सेकंड्स में 9 वर्ड्स ठाहे करे ॿुधाया दैट मीन्स असांजो जेको ही सोब अख़बार जे ताउन सां सेगमेंट आहे क्लियरली विन कयो आहे तालिब हुसैन जे 20 सेकंड्स में असांखे 14 वर्ड्स ॿुधाया सो कांग्रेचुलेशंस तालिब फॉर विनिंग द सेगमेंट दैट मां विन कयो आहे सोब अख़बार जो गिफ्ट hamper. Congratulations, 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 congratulations. एनीवेज असांजो ही सेगमेंट में पुगो पंहिंजी पुॼाणी त ही सॼा नाला बि वञनि था लकी ड्रॉ जे बॉल में त इहा ई त ख़ुशूसियत आहे भई धरती जो जमालो जी जेको विन नथो करे उन्हनि जा नाला बि वञनि था लकी ड्रॉ जे बॉल में ऐं जेको विन करे थो वञे उन्हनि जा नाला बि वञनि था लकी ड्रॉ जे बॉल में ऐं तव्हां आख़िर में विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश त ॾिसूं था त अॼु केरु ख़ुशनसीब आहे जेको विन कंदो 15,000 रुपयनि जो कैश असांजो ही सेगमेंट थी चुको आहे हिते ख़तमु त भाभी जी हाणे असांजो स्टार्ट थींदो स्टोरी वारो सेगमेंट जी बिल्कुल कहानी बुधायो हां कहानी बुधाया आज जी हां भाभी जी ते कहानी जा जेके त मां सवाल लिखी रखया आया उहे काडे गुम थी विया इते ही प्यान हिते त न प्यान मां पंहिंजे पॉकेट में रखया आहिनि छा न इते ही हूंदा या वरी मां हिन साइड रखी छॾिया आहिनि इते ही हूंदा तव्हांखे विसारण जी आदत अथई जी भाभी जी विसारे था छॾियो आहे न भाभी जी मोट क्वेश्चन्स न आहिनि पकड़ो कम था कयूं मां कहानी ॿुधाए थो छॾियां क्वेश्चन्स मां पाण ई करे छॾंदुमि ठीकु आहे ओके ठीकु आहे त पोइ भई असां अहिड़ा बि न आहियूं जो क्वेश्चन्स न हुजनि असां पाण न पुछी सघूं हा एतिरो टैलेंट भाभी जी बि रखे थी हा न जी जी हा बि पुछी था सघूं न पुछी था सघूं बेसी न थी वञे न कोन थी हा ठीकु आहे त भई कहानी जो असांजो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट करंट ब्यूटी क्रीम जे ताउन सां त चुप करे गौर सां तव्हांखे कहानी ॿुधणी आहे छो जो असां तव्हांखां पुछंदा आहियूं सवालात और सवालात जा तव्हांखे ॾियणा हूंदा आहिनि जवाबात त गौर सां ॿुधणी आहे ऐं तव्हांखां बि क्वेश्चन्स कंदुमि त भाभी जी खां बि क्वेश्चन्स कंदुमि त कहाणी असांजी शुरू थिए थी हाणे इहा कहानी आहे हिकिड़े ॻोठ जी जेको हिकिड़ी नदी जे भरिसां ॻोठ हूंदो आहे भाभी जी ॿुधो था न गौर सां जी बिल्कुल नदी जे भरिसां हिकिड़ो ॻोठ हूंदो आहे उन ॻोठ में हिकिड़ो हमराह रहंदो आहे जंहिंजो नालो हूंदो आहे दरिया ख़ान दरिया ख़ान जा 3 पुट हूंदा आहिनि हिकिड़ो हूंदो आहे डॉक्टर जेको कराची खां डॉक्टरी जी डिग्री खणी ईंदो आहे भाभी जी ॿियो हूंदो आहे इंजीनियर जेको लाहौर खां इंजीनियरिंग करे ईंदो आहे ऐं टियों हूंदो आहे चोर चोर खे त किथां सिखण जी ज़रूरत ई न आहे हुनखे पंहिंजा ई माशाअल्लाह सां हेॾा स्किल्स हूंदा आहिनि त पोइ भाभी जी छा थींदो आहे त काफ़ी साल त हू गॾु रहंदा आहिनि हसी ख़ुशी काफ़ी सालनि खां पोइ हिकिड़ो ॾींहुं हुननि जो पीउ ॻोठ खां ॿाहिरि हूंदो आहे ऐं टिनिनि पुटनि जो पाण में थी पवंदो आहे झगड़ो जहिड़ो थी पवंदो आहे हिन टाइम हुननि जो पीउ ॻोठ खां ॿाहिरि हूंदो आहे ऐं जॾहिं हू वापसि ईंदो आहे त हुनखे ख़बर पवंदी आहे त भई तमामु घणो जहिड़ो थियो आहे टिनिनि पुटनि जे विच में हिकिड़ी पंचायत वेंदी आहे भाभी जी हुते फ़ैसिलो थींदो आहे ऐं फ़ैसिलो इहो थींदो आहे त जेके 3 पुट आहिनि उहे 3 अलॻि अलॻि थी वेंदा हाणे पीउ खे डिसीजन वठिणो हुयो त पीउ खे हाणे कंहिंसां रहणो आहे अधु कलाक पीउ सोचदो आहे सभु हुनखे ॾिसंदा आहिनि त भई लाइ छा थो सोचे ऐं अधु कलाक खां पोइ पीउ उते जवाबु ॾींदो आहे त भई मां चोर सां रहणु चाहींदुमि सभु हुनखे ॾिसंदा आहिनि हैरान थी करे भई तूं चोर सां छो थो रहणु चाहे त भाभी जी हुनजो पीउ चवंदो आहे बाक़ी त मुंहिंजा 2 पुट जेके त इंजीनियर ऐं डॉक्टर उहे बेरोज़गार आहिनि हिकिड़ो चोरी त कमाईंदो आहे जिते असांजो घर हलंदो आहे सो फाइनली स्टोरी एंड्स है त हू चोर सां हलियो वेंदो आहे छो जो घर हुन सां हलंदो आहे बाक़ी डॉक्टर बि बेरोज़गार हूंदो आहे त इंजीनियर बि बेरोज़गार हूंदो आहे माशाअल्लाह ॾिसो न भाभी जी इहो बि थींदो अथव हा अच्छा बस पोइ हाणे सवाल इन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां कहाणी ॿुधी करे तव्हां वरी चोरीअ जो पेशो अपनायो न त मां छो चोरी कंदुसि हा मां हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे खीसे मां 1000 रुपए जो नोट गुम थी वियो हिते ख़बर अथव ब्रेक जे टाइम असां वेठा हुयासीं न तव्हां जिते वेठा हो मां हिते कोट लाइ वियो हुयमि न तव्हांजे भिक सां मां हिते पाणी पीअण वियो हुयमि पोइ जो ॾिसां 1000 रुपए जो नोट गुम हुयो भाभी जी पोइ छा मूं खयो छा तुंहिंजो 1000 रुपयो मां उते वेठमि मां इहो चयो तव्हां चोर आहियो न हे ऑडियंस गवाह अथव अगरि मां वात सां तव्हांखे चयो हुजे चोर आहियो त तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां त चयो उते वेठी आहे तूं मां सिर्फ़ु इहो चयो न वेठा आहियो मां चोर त न चयो पोइ मां वेठमि त मूं त न कयो न हा
मां वेठम त मो त न खयो न। तव्हां न खयो त मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां खयो या न खयो? हा पोइ छो ऐं उन जे ॿिए ॾींहं ते तव्हांखे बुखार बि निकितो हुयो भाभी जी। न न इहो कूड़ इन मां ई त तव्हांखे पेनाडोल जी टेबलेट ॾिनी हुई। उहो त मां पंध आई हुयसि मालिक त मां तॾहिं थक थी पियो बुखार थी पियो। एनीवेज भाई मां तव्हांखे कहाणी ॿुधाइण जल्दी सां कॉल कयो ऐं जवाब ॾियो असांखे असांजे सवालनि जा। भाभी जी मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे कहाणी कीअं लॻी? कहानी तमामु सुठी हुई। तमामु सुठी हुई। हाँ। इन मां छा सबक छा थो मिले? सबक इहो थो मिले जेको चोर हो रोज़ चोरी करे ईंदो हा पोइ पीउ उन ते ख़ुशि थियो त हाणे रोज़ तो भाभी जी कॉल अची चुकी है। अभी अब कॉल है और अस्सलाम वालेकुम कह रहे हैं कितना? हेलो अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम। असां सां केरु आहिनि लाइन ते गॾु? जाफर से लाखो बाबा सचलगोड। जी बा जाफर वेलकम टू शो। तव्हांखे भलीकार चवंदासीं। अदा टीवी जो वॉल्यूम थोड़ो काइंडली घटि कजो। टीवी जो वॉल्यूम घटि कजो ताकि तव्हांखे बि डिस्टर्बेंस न थिए असांखे बि डिस्टर्बेंस न थिए। जाफर भाउ ख़ुशि वेठो ठीक आहे? ठीक मेहरबानी। अदा जाफर भाभी जी तव्हां सां ॻाल्हाए थी। जाफर भाउ कहिड़ा हाल भले आहिनि? भाभी ॻाल्हाए। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भाभी तो जहिड़ी आहे भाभी। हा मां त ख़ुशि वेठी आहियां हाणे लॉकडाउन ख़तमु अच्छा थियो। अदा जाफर चए थो मुंहिंजी भाभी बि तो जहिड़ी आहे भाभी जी। अच्छा हाँ न न मां ख़ूबसूरत आहियां वधीक। अदा औरत खे न चवंदा कयो हाणे भाभी जी बि ॾिसो चवे थी न मां वधीक ख़ूबसूरत आहियां। बेशक खूबसूरत आहे बाबा सही न। त अदा जाफर तव्हां असांजी स्टोरी ॿुधी कहाणी ॿुधी? हा मां ॿुधी। ठीकु आहे त पोइ तव्हांजे लाइ सवाल इहो आहे करंट ब्यूटी क्रीम जे तावन सां ही सेगमेंट आहे असांजो। त सवाल तव्हांजो इहो आहे त उहो ॻोठ कहिड़े हंध हुयो? नदी जे बराबर। नदी जे बराबर राइट आंसर वाह। ऐं तव्हां विन करे चुका आहियो करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्पर। थैंक यू वेरी मच जाफर फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर एड्रेस और नोट डाउन कराईंदा त भई ही हुआ जाफर जे असांखे कॉल कई ऐं इन्हनि विन कयो आहे करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्पर। बिल्कुलु सही हिननि जवाबु ॾिनो त नदी जे बराबर में उहो ॻोठ हुयो। त भाभी जी हिकिड़ो क्वेश्चन थी चुको आहे। बाक़ी ॾिसूं था त ॿिया असांजे सवालनि जा जवाबात ॾेई सघनि था या नथा ॾेई सघनि। ऐं गाना वाना कुझु यादि रखो भाभी यादि आहे न? हाँ मूंखे बेसब्री सां इंतज़ारु हूंदो आहे भाभी जी जे गाननि ॿुधण जो। ॾाढा मज़े जा असांखे गाना ॿुधाईंदी आहे अलाए किथां किथां खोटे खणी ईंदी आहे अलाए कहिड़ियुनि सदियुनि जा गाना खणी ईंदी आहे। बहरहाल ॾाढा सुठा लफ़्ज़ हूंदा आहिनि। अॼु बि उमीद था कयूं त असांखे उअं ई गाना ॿुधाईंदो। ठीकु आहे न? फ़िलहाल त असांजो सेगमेंट हली रहियो आहे कहाणी वारो। त भाभी जी तव्हां खां बि हिकिड़ो सवाल कयां? हा भले। हा हा पुछो। तव्हांजे लाइ भाभी जी सवाल इहो आहे त उहो जेको हमरा हुयो उनजो नालो छा हुयो? मुंहिंजो नालो जी दरिया खान। हाँ दरिया खान। दरिया खान राइट आंसर। राइट 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 बिल्कुलु दरिया खान हुनजो नालो हुयो। त भाभी जी अची वञो पंहिंजी जॻह ते। भाभी जी त सही जवाबु ॾेई छॾण। ॾिसां त असांजो जेको नेक्स्ट कॉलर आहे उहो सही जवाबु ॾेई सघे थो या नथो ॾेई सघे। काफ़ी इंट्रेस्टिंग स्टोरी हुई भई डॉक्टर इंजीनियर खे छॾे करे चोर सां पी हलियो वियो। हालांकि चोर खे सम्झाइणु घुरिजे भाभी जी। मां चवां थो सपोर्ट न करणु घुरिजे। अगर तव्हांजे घर में कोई भी माण्हू इलीगल ग़लति कमु करे तो उन्हनि खे सपोर्ट कॾहिं बि न करणु घुरिजे। बिल्कुलु न। हा न त हुन पीउ खे बि सपोर्ट न करणु घुरिजे। हा न? जी हा। माना हू ही पोइ ॿुधाइणु चाहे त माना डॉक्टर इंजीनियर जेके बि आहिनि घर में डिग्रियूं खणी वेठा आहिनि पर उनखे नौकरियूं न आहिनि। नौकरी न बेरोज़गार। हा हा न? हो चोर सां गॾु हले। हा अच्छा हा ठीकु आहे मां हिनखे हेॾे रखां। ठीकु आहे त भई असांजो कहाणी वारो सेगमेंट हली रहियो आहे। चटपटी असांजी डिस्कशन हली रही आहे। वी हैव अ कॉल नाउ। हेलो अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथां? वालेकुम सलाम जुहेबा। तोखे सलाम भाभी जी खे सलाम। और फेमिदा भी ॻाल्हायां बांसीदाबाद। जी अदी फेमिदा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी जी अल्लाह जो शुक्र आहे बिल्कुलु ठीक। जश्न आज़ादी अव्हांखे मुबारक हुजे। ख़ैर मुबारक। तव्हांखे बि जश्न आज़ादी जूं लख सारियूं मुबारक हुजनि। ख़ैर तव्हांखे बि जश्न आज़ादी मुबारक हुजे मुंहिंजे तरफ़ां। महिरबानी भाभी महिरबानी। हा अॼुकल्ह घुमण विया कल्ह काॾे? जी जी ॾाढो इंजॉय कयोसीं घुमियोसीं। पाकिस्तान जो केक कटियोसीं। हरे रंग जा कपिड़ा पातासीं असां पाता घरनि खे सींगारियोसीं। ॾाढो मज़ो कयोसीं। हा मां बि ॾाढो घुमी आयमि। कपिड़ा बि पातमि पाकिस्तानी साए रंग जा। मूं कोन ॾिठो भाभी जी। तूं किथे बि घुमी तोखे त मूं कोन ॾिठो। न उहो त मां घुमण वई हुयमि कायजादम पार्क वरी राति जो ज़ोएब भाउ सां हिते प्रोग्राम में हुयमि। हाँ माशाल्लाह माशाल्लाह। जी अदा। हेलो ज़ोएबा।
कॾहिं वियो? ओके तो पोइ हीअं वियासीं, हीअं आयासीं, हीअं वियासीं, हीअं आयासीं, गॾिजी करे चओ धरती जो जमालो, वाह वाह जमालो। वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो। असांजो स्टोरी वारो सेगमेंट हली रहियो आहे ऐं स्टोरी त ॾाढी ज़बरदस्त असांखे ॿुधाईसीं ऐं सवालात बि पुछूं पिया असां। भाभी जी टॉपी तव्हांजी हेठि थी वई, मथे कयूं, ठीकु आहे? त लाइन ते असां मौजूदु आहिनि कॉलर्स। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाँ जी। बात छा हाल आहे? जी मां ठीक ठाक हदी फहमी था। कुछ टेक्निकल मसलो थी वियो इन जे करे जेको आहे त ब्रेक ते वियासीं, माइक में आवाज़ कोन पियो अचे त तव्हां सां लाइन ते ई रहियो। थैंक यू वेरी मच। तव्हांजी भाभी जी सां कुछ गपशप पई हले। भाभी जी कहिड़ी गपशप पई हले तव्हांजी? इहा ई त मां कल्ह घुमण वई हुयमि। हाँ हाँ भाभी जी खे असां न ॾिठो अलाए किथे बि घुमे। पोइ राति जो वरी हिते तव्हां सां प्रोग्राम में हुयमि। अच्छा त भाभी जी ॾिसो अदी फहमीदा वारनि बि केक बि कट कयो आहे कल्ह। ऐं पोइ मूंखे न ॿुधाई अॼु फहमीदा। ओ ॾिसो मूंखे ख़बर ई अदी फहमीदा मां केक जो नालो खणंदुमि, भाभी जी ज़रूर चवंदी त मुॾे बि मोकिलियो आहे। हाँ पर मूंखे ॿुधाई मां अचां होॾे खाइण। ऑल राइट। अदी तव्हां अदी फहमीदा असांजी स्टोरी ॿुधी, तव्हां कहाणी ॿुधी? जी जी ठीकु आहे। त पोइ तव्हांखे असां सवाल कंदासीं। उन कहाणी मां सवाल ई आहे, करंट ब्यूटी क्रीम जे ताबुन सां ई असांजो सेगमेंट आहे। सवाल इहो आहे त उन दरिया ख़ान जा जेके टे पुट हुआ उहे छा छा कंदा हुआ? टई हिकिड़ो डॉक्टर हो, हिकिड़ो इंजीनियर हो, हिकिड़ो चोर हो। हिकिड़ो चोर हो। राइट आंसर एंड कांग्रेचुलेशंस फॉर विनिंग करंट ब्यूटी क्रीम गिफ्ट हैम्पर। त हीअ फहमीदा असांजो रेगुलर कॉलर जेके असांखे कॉल कंदियूं आहिनि उन्हनि विन कयो आहे करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्पर। सो थैंक यू वेरी मच फहमीदा फॉर कॉलिंग अस। त इन खां पोइ भाभी जी सां वठंदासीं लास्ट कॉल इन पंहिंजे सेगमेंट जी। हाणे हिकिड़ो सवाल मां तव्हां खां बि कयां। जी मूंखे हिकिड़ो ई ॻाल्हि ॿुधाए भाभी जी, सवाल त पोइ कंदुमि तव्हां खां। हाँ पुछो। कल्ह न कोई कॉल अचे तव्हां कुझु न कुझु हुनखे ज़रूरु चवंदा होॾे मोकिलिजो। न पर हुन चयो मां केक कल्ह कटियो। जी हुन चयो मां केक कटियो न थी फहमीदा चयो। हा पोइ मां चयोमांसि मूंखे ॿुधाई मां वञा केक खाइण होॾे। हा हाँ हा ॿियो मां छा चयोमांसि? बसि जंहिं शइ जी तव्हांखे सलाह कोई हणे तव्हां होॾे भॻिया वञो। पोइ छा आहे सो वञा थी तोखे छा थो थिए? न ईअं न आहे। हाणे बसि ईअं न त कॾहिं वरी असांजो प्रोग्राम ई छॾे हलिया वञो तव्हां। न न मां छो छॾे ॾींदुसि प्रोग्राम। हा त हाणे सवाल जो जवाबु मूंखे ॿुधाए स्टोरी मां। हाँ सवाल इहो आहे भाभी जी तव्हां जेको डॉक्टर ऐं इंजीनियर हुया उहे पंहिंजी पढ़ाई किथां करे आया, डिग्री किथां वठी आया? जेको डॉक्टर हुयो। छो भाभी जी हिकिड़ो मिनट कॉल अची चुकी आहे तव्हांखे मां पुछां थो। हेलो अस्सलाम वालेकुम। केरु किथां? वालेकुम सलाम। ज़ुहैब भाउ ख़ुशी? मां ख़ुशि आहियां। अदी तव्हां ठीकु आहियो? जी अदा ठीक। मां रुखसाना सेवण मां पई ॻाल्हायां। जी बिल्कुलु तव्हांखे बि मां सुञातो। कहिड़ा हाल आहिनि जी रुखसाना? ठीकु लॻा पिया आहियो? ठीक दाल हजे शुक्र अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो, आबाद कंदो। आमीन आमीन आमीन। अजी रुखसाना ख़ुशि वेठी आहे? हाँ भाभी ख़ुशी न। कल्ह तव्हांजो असां शो ॾिठो ॾाढो सुठो। हाँ बसि मां बि ख़ुशि वेठी आहियां पर हाणे स्कूल खुलनि था चवां थी दाख़िला वठां। भली स्कूल पढ़ पढ़। हाँ स्कूल हाणे खुलंदा दाख़िला वठंदसि मां बि। भाभी जी बि दाख़िला वठंदी न पहिरें दर्जे में। हाँ दा भली वठे। हाँ भले पहिरें में ई पढ़ंदसि। हाँ वाकई पढ़ाई जी त वैसे भी उम्र न हूंदी आहे न दी रुखसाना, है न? ना दा पढ़ाई जी का उम्र कान्हे, भली पढ़ो थी तब पियो पढ़े। हाँ ऐं शरण करण जी बि काई उम्र न हूंदी आहे न दीदी? भाभी जी कंदी आहे शरा। हाँ मां कंदी आहियां। त दी रुखसाना असांजी कहाणी ॿुधी तव्हां? जी अदा ॿुधी। ठीकु आहे। करंट ब्यूटी क्रीम जे ताबुन सां असांजो ई सेगमेंट आहे। तव्हां खां असांजो ई सवाल आहे त भाभी जी सवाल कयूं? तव्हां वारो मां सवाल कयांसि या ॿियो कयांसि? हलो उहो ई कयो जेको मूं सां कयो। उहो कयां न ॿियो थो कयां मां? ओके। अच्छा अच्छा जेको पीउ हुयो उन छो इहो डिसीजन वरितो त उहो चोर सां गॾु वेंदो पुट सां? बस दा वो चोर जेको रोज़ी करे ईंदो त रोज़ खाईंदा हुआ। ऐं ॿ ॼणा ॿिया जेके डॉक्टर इंजीनियर?
उन्हनि सां गॾु कोन छो चोर सां छो? उन्हनि सां गॾु थी वियो, छो गॾु थी वियो? छो जो डॉक्टर इंजीनियर माना छा हुया? डॉक्टर इंजीनियर नौकरी कंदा, उन्हनि खे देरि सां पघार मिलंदी, चोर जेको डेली आणींदो उहो ई खाईंदा हुआ। न थोरो अञा तव्हां सही नथा ॿुधायो, थोरो ग़लति आयो अञा। हलो भला इहो ॿुधायो असांखे दी रुखसाना त डॉक्टर ऐं इंजीनियर पंहिंजी डिग्री किथां किथां करे आया हुया? जी जी थोरो आसान सवाल करें। आसान सवाल क्या? हिन खां पोइ कहिड़ो आसान सवाल कयां? हिकिड़ो कराची मां ॿियो लाहौर मां। हिकिड़ो कराची मां ॿियो लाहौर मां सही जवाब ॾिनो था। और भाई कांग्रेचुलेशन टू दी रुखसाना फॉर विनिंग करन क्रेडिट टीम अ गिफ्ट हैम्पर। So that means असांजो ही सेगमेंट विद पुगो पंहिंजी पुॼाणी ते ऐं हाणे असां स्टार्ट कंदासीं बाथरूम सिंगिंग भाभी जी। त पोइ अगरि तव्हांखे बि ॻाइण जो शौक़ु, अगरि तव्हांखे बि लॻे थो त तव्हांजे गले में थोरी मिठास आहे त पोइ देरि छा जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल कयो ऐं शामिल थी वञो असांजे बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में जेको आहे एनेक्स जे तावन सां। त भाभी जी जल्दी सां आगाज़ कयो असांजे हिन सेगमेंट जो। जी बेवफा सा दिल लगाए वेठासी, जिंदगी पंहिंजी विञाए वेठासी, हाय जिंदगी पंहिंजी विञाए वेठासी। बस बस हाँ। वाह 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 वाह, थोरो अञा वधीक ॿुधायो आहे न गानो भाभी जी। जेतिरो यादि हुयो न। अच्छा अच्छा, जेके भाभी जी ॻाइण जो शौक़ु आहे, जेके तव्हां वांगुरु गाना ॻाईंदा आहिनि ख़ूबसूरत माशाल्लाह सां, उन्हनि खे छा तव्हां मैसेज ॾियणु चाहींदो? उन्हनि खे इहो ई मैसेज ॾींदसि त भला अगरि गाना सिखो था त राग पूरो सिखी पोइ ॻायो। भाभी जी वांगुरु है न, पूरो राग सिखो। भाभी जी वैसे तव्हां राग कहिड़े शहर मां? लाहौर खां सिखी आहियो मां ॿुधो आहे। छो जो हुते घराना घणा आहिनि न, लाहौर में घणा घराना हूंदा आहिनि, हुते उस्ताद घणा आहिनि, त भाभी जी लाहौर खां सिखी आई आहे। लाहौर खां सिखी आई, रियाज़ कंदी आहियां सुबुह जो उथी। अच्छा रियाज़ कंदी आहे। रियाज़ केरु कराईंदो आहे? रियाज़ रियाज़ ॻाईंदो आहे उस्ताद रियाज़। अच्छा उस्ताद रियाज़ तव्हांखे रियाज़ कराईंदो आहे? जी बिल्कुलु। थोरो हिकिड़ो राग असांखे ॿुधायो जेको रियाज़ कंदा आहियो। प द गम गम प गम ग रे सा, चाहे पपा वथिया चाहे पपा, प द गम गम प गम ग रे सा। खिली दो यो सरगम वरी खिली दो। इहो मूंखे बि राग सिखायो थोरो। छा चयो तव्हां? प द गम गम प गम ग रे सा, चाहे पपा गामा पा गामा गा रे सा, चाहे पपा वथिया चाहे पपा। वाह वाह, चाहे पापा वठिया। त इहो लाहौर जो भाभी जी राग सिखी आई आहे। अलाए किथां, अलाए कहिड़े लाहौर जो राग आहे। बहरहाल जेको मां लाहौर जो राग ॿुधो आहे उहो इहो राग न जेको भाभी जी थी ॿुधाए। असां वटि हिन टाइम कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम, कहिड़े हैं किथां? वालेकुम अस्सलाम, शफीक पियो ॻाल्हायां सखर खां। जी भाउ शफीक, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक। असांजे शो में भलीकार भाउ शो ॾिसो पिया। कहिड़ा हाल आहिनि? खैर खैर भाभी तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? बसि मां त ख़ुशी वेठी आहियां। मुंहिंजो आवाज़ भलो आहे की न? भाभी हाणे तुंहिंजे आवाज़ जी छा ॻाल्हि कजे? बसि पोइ बि खिले थो त तूं कहिड़ो राग सिखी आई आहीं? अच्छा जी भाउ शफीक, असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हली रहियो। असांखे छा पिया गुनगुनाए ॿुधायो तव्हां? भूल जाने का हुनर, वाह वाह, मुझको सिखाते जाओ, जा रहे हो तो कभी नक्श मिटाते जाओ, चलो ही सही मुड़ के मुझे देख तो लो, तोड़ते ताल्लुक को अपने जाओ। कभी ये मुझे सताए, ये रुलाए। वाह जबरदस्त जबरदस्त वाह शफीक, थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। तमाम बेहतरीन आवाज़ तव्हांजो। एनेक्स जे तावन सां असांजो सेगमेंट आहे, ॾिसंदा रहो। ही सेगमेंट ॾिसूं था त केरु विन थो करे। थैंक यू वेरी मच वंस अगेन भा शफीक फॉर कॉलिंग अस। त भाभी जी हिकु ॻाल्हि त ॿुधायो,
अधे मूंखे रोहारे छॾियो। भाभी मुसलसल रोए पई। हे भाभी जी न हाणे मां तव्हांखे कीअं परचायां? हेॾा गोड़ा निकिरी आया छो? बस मूंखे मुड़ुसु यादि अची वियो। अरे मां तव्हां ते खिलां पियो हरू गुनाह पियो कयां मां। मुड़ुसु यादि अची वियो भाभी जी? जी ॾिसो भाभी जी मां त हिकिड़ो सबक़ु वठी सघो था। पहिरियों भाभी जी जो जॾहिं मुड़ुसु हुयो त ही नखरा कंदी, मुड़ुस को कमु कराईंदी हुई ऐं ही हमेशह डोमिनेंट थियण जी कोशिशि कंदी हुई, पाण खे मथे करण जी कोशिशि कंदी हुई। अॼु उहा ई भाभी जी आहे जॾहिं जॾहिं ही का ॾुख जी ॻाल्हि ॿुधंदी आहे त हिन जी अखियुनि मां लुड़क न रुकंदा आहिनि ऐं तॾहिं चवंदा आहिनि त गुस्सो हराम हूंदो आहे, गुस्से में हमेशह ग़लति फ़ैसिला थींदा आहिनि। त जॾहिं बि तव्हांखे गुस्सो अचे थोरो गुस्से खे कंट्रोल कंदा कयो ऐं गुस्से में स्पेशली कॾहिं को वॾो फ़ैसिलो न कजे, न त भाभी जी तव्हांजे साम्हूं आहे। ॾिसो भाभी जी हिन सॉन्ग ते वरी रोई पई, हिन जखियुनि मां लुड़क वई आया। अगरि भाभी जी बि हुन टाइम ते गुस्से में इहो फ़ैसिलो न करे हिन जो हस्बैंड बि न करे त अॼु ही ॿई गॾु हुजनि हा। त भाभी जी डोंट वरी, बसि हाणे वरी चिल कयो। प्रोग्राम आहे पंहिंजो धरती जो जमालो प्रोग्राम आहे, चिल कयो न। चलो ओके ओके। हिते ही गोड़नि बोड़नि वारो प्रोग्राम न आहे असांजो भाभी जी। चलो ओके। हा बसि ओके सही आहे न? सही आहे। तव्हांजी ॿी शादी कराईंदासीं, ठीकु आहे? सही आहे। ॿियो दफ़ो उहा ग़लती न कजो। न हाणे न सो वी हैव अ कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम, कहिड़े किथां? वालेकुम सलाम। ज़ोएबा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि हो? जी भाउ मां ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? खलील अहमद बांसदाबाद। जी भाउ खलील भलीकार असांजे शो में, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अदा ख़ैर लॻो पिया, तव्हां ॿुधायो ख़ुशि हो? भाभी ख़ुशि आहे? हा त मां ख़ुशि आहे, पर हाणे चयो भला भाभी अॼु रहो पिया? जी अॼु रहो पिया तव्हां? हा बसि ॾुख जो कलाम ॿुधो तव्हां, ॾुख जो कलाम न ॿुधाइजो। हा मां अहिड़ा गमगीन गाना ॿुधंदी आहियां, रोई ॾींदी आहियां। न रहो न भाभी, ख़ुशि गुज़ारियो। अदा खलील भाभी जी चए पई त ऑलरेडी मां ॾुख जो गानो ॿुधी चुकी आहियां, लेकिन तव्हां असांखे ॾुख जो गानो न ॿुधाइजो, ठीकु आहे? अदा मां बि ज़ोएबा ॾुख जो ॿुधाईंदोसांसि बाबा। ठीकु आहे त पोइ ॿुधायो, ॾिसूं था त हाणे भाभी जी जो कहिड़ो असर थो थिए। जी वाह। जे तूं रोज़ रुसंदे त मेरा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोखां मूंसां खिलंदा। जे तूं रोज़ रुसंदे त मेरा मिलंदा मेरा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोतां मूंसां खिलंदा। इहो ई त सम्झायो मुड़ुस खे। ऑल राइट वाह खलील, थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। तमामु ज़बरदस्त। पर तव्हांखे भाभी जी फट ते तव्हां वरी जेको आहे त लूणु बुरके छॾियो। थैंक यू वेरी मच। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾंदा। ही हुया खलील भाभी जी। वंस अगेन तव्हांखे ॿीहर रोइणो पियो, तव्हांजी अखियुनि मां ॿीहर लुड़क निकिरी आया ऐं तव्हां चयो त इहो मूंसां हुन सां थींदो हुयो जीअं रोज़ रुसंदे। जी छा थींदो हुयो? मुंहिंजो मुड़ुसु रोज़ रुसंदो हो न। अच्छा रोज़ रुसी ईंदो, रोज़ पहुचंदो। पोइ रुसण बि त तव्हांजे करे रुसंदो हुयो न, तव्हां छा छा कंदा आहियो जो रुसंदो हुयो? बसि बुआरी ॾियणी थी, बसि थाम मल्हाईंदी मां। रोई थी ॿुधाए, बुआरी ॾियणी हुई मां, थाम मल्हाईंदी हुई मां। हाणे ख़बर न अलाए किथे हूंदो। हाणे ख़बर न अलाए किथे हूंदो, अलाए छा छा भाभी जी कराईंदी हुई। त अॼु सो वीह कॉल न। अस्सलाम वालेकुम, कहिड़े किथां? वालेकुम सलाम। वॾा मसूद अहमद लालखणी खां। जी भाउ मसूद। जी जी अदा वेलकम टू आवर शो। तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो? वॾी महिरबानी अदा। बिल्कुलु हा ॾिसी रहिया आहियूं। बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम, तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। तव्हां तमामु सुठे नमूने सां प्रोग्राम करे रहिया आहियो। राइट बिल्कुलु, थैंक यू वेरी मच। अदा ये तव्हांजूं मोहबतूं आहिनि, बसि पंहिंजी मोहबतुनि खे जारी रखिजो त असांजो प्रोग्राम बि जारी सारी रहंदो। भाभी जी बि असां सां गॾु बीठी आहे, तव्हां सां कुझु गुफ़्तगू करणु थी चाहे। अदा ख़ुशि वेठो आहे? हेलो हेलो अदा ख़ुशि वेठो आहे? तबियत सही आहे? ठीकु आहियो? जी जी वाह ख़ुशि वेठी अदाई रोई वेठी आहे। असांजा जेके पहिरियां ॿ कॉलर्स आहे उन्हनि असांखे ॾुख जा गाना ॿुधाया, भाभी ॿिन्हिनि जे गाननि ते रोई वेठी आहे। हाणे उमेद थी करे त तव्हां ॾुख जो गानो न ॿुधाईंदो ताकी ही माना हिन जे चेहरनि ते मुस्कुराहट जेको आहे नची वञे। ख़ुशीअ जो गानो ॿुधायो। भाभीअ खे मां उस्ताद मेहदी हसन खान साहब जो कलाम थो ॿुधायां, तमामु सुठो कलाम। ठीकु आहे ठीकु आहे अदा, ठीकु आहे बिल्कुलु रहंदी न हिन ते। बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो भाउ। जी जी। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए, रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। पहले जा फिर जाने जा, पहले जा फिर जाने जा, फिर जाने जाना हो गए।
रफ्ता रफ्ता वो मेरी। ऑल राइट ब्रदर, जबरदस्त गानो यो पसंद आयो हूंदो। जी जी भाभी जी पसंद आयो गानो तव्हांखे इहो? हाँ इहो चङो हाँ इहो चङो गानो दबा भाभी जी कमेंट्स ॾेई छॾिया चङो गानो। एनीवेज ब्रदर थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिदा त इहो या मसूद जी असांखे कॉल कई। हाणे असां टिनि चिट्स खे कयूं था बंदि, ॾिसूं था त हू इज़ गोइंग टू बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे एनएक्स जे तावन सां। त इहे टे चिट्स वही भाभी जी बॉल में हाणे असां सिलेक्ट कंदासीं वन ऑफ द चिट्स। इन्हनि मां हिकिड़ी चिट कंदासीं सिलेक्ट। हाणे मां कयां थो सिलेक्ट, इन्हनि खे मिलाए करे ही अची वही मुझे हथ में चिट। ऐं ॾिसूं था त अॼु असांजे बाथरूम सिंगिंग जो विनर केरु आहे, केरु आहे, केरु आहे, केरु आहे? जी बिल्कुलु ही आहिनि अदा, मां सही सां शायदि न लिखियो, खलील। अदा खलील, यू आर द विनर फॉर दिस सेगमेंट। कांग्रेचुलेशंस फॉर विनिंग एनएक्स गिफ्ट हैम्पर। ऑल राइट, त ही सेगमेंट बि पुगो पंहिंजी पुॼाणी ते ऐं ही सभु चिट्स बि वञनि थियूं लकी ड्रॉ जे बॉल में। ठीकु आहे, त टाइम आहे असां वटि ताकी ॿियो सेगमेंट कयूं या न आहे? ऑल राइट, त टाइम भाभी जी ख़तम थी चुको आहे। त पोइ हिकिड़ो बॉक्स ओपन कयूं भाभी जी? हाँ हिकिड़ो कयूं बॉक्स ओपन? जी ठीकु आहे, त भाभी जी टाइम न आहे अनफॉर्चुनेटली, मथों जेको आहे त ऑर्डर अची चुको आहे, टाइम न बचियो आहे, असांजा ॿ सेगमेंट रही चुका आहिनि, हिन जे मतिलबु न थी सघिया। हिकिड़ो बॉक्सिस वारो ऐं ॿियो पहेलियुनि वारो। पहेलियुनि वारो त मूंखे ॾाढो पसंदि आहे भाभी जी, पोइ त क़िस्मती ईंदो आहे, टाइम न बचंदो आहे पहेलियुनि वारो। आईंदा असां हुन सेगमेंट खे पहिरियों खणी ईंदासीं। हा विच में खणी ईंदासीं। ठीकु आहे न? पोइ हाणे बॉल खणी अचां मां? बॉल खणी था अचूं ऐं ॾिसूं था त अॼु कहिड़ा ख़ुशि नसीब आहिनि जेको विन कंदो 15,000 रुपयनि जी कैश। हिननि खे मां हीअं कयां, हीअं मिलायां, ऐं इहो अहिड़ो यू नो मोमेंट हूंदो आहे, लम्हो हूंदो आहे, सभु वेट कंदा आहिनि ऐं ॾिसंदा आहिनि। त ॾिसूं था त शायदि असांजा 15,000 रुपया निकिरी पवनि। ऐं हिकिड़ी पर्ची मुंहिंजे हथ में अची चुकी आहे भाभी जी, हुनखे रखियो होॾां। हिन पर्ची खे ओपन कयूं था। भाभी जी अनाउंस कयूं नालो? अनाउंस कयूं? सभु ॾिसनि था गौर सां कंहिंजो नालो हूंदो। त भई अॼु जेके विनर आहिनि जे 15,000 रुपयनि जो कैश विन कयो आहे, उन्हनि जो नालो आहे शफीक। सो कांग्रेचुलेशंस शफीक फॉर विनिंग 15,000 रुपीस कैश टुडे फ्रॉम धरती टीवी। So once again congratulations शफीक विन कया 15,000 रुपयनि जो कैश। भाभी जी इज डांसिंग ऑन द फ्लोर। उम्मीद आहे कि जो शो बि तव्हां दिलि सां इंजॉय कयो हूंदो ऐं भाभी जी ॻाल्हियुनि खे बि इंजॉय कयो हूंदो। त भाभी जी असांजो हिते प्रोग्राम पुॻो आहे ऐं पंहिंजी पुॼाणी ते पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो। वरी सुभाणे तव्हां सां मिलंदासीं 10 बजे खां 12 बजे ताईं। त जीअं 10 ताईं टीवी जे साम्हूं अची वञिजो। त बसि पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो। भाभी जी तव्हां ऐं मां सभु मिली करे चवंदासीं धरती जो जमालो वाह वाह।